अस्सलाम वालेकुम साथियों, उम्मीद करदा ठीक है। खैर सां दा जी असां तव्हांखे सेखारींदा सिंधी सकाफ़ती फ़ोटो कीअं ठाहिजनि। सभु खां पहिरियों तव्हांखे करणी पवंदी तस्वीर अपलोड, त उन खां बाद असां कंदासीं प्रोंट खे पेस्ट करे हिकु ॿी तस्वीर आहे जेका असां कंदासीं सिलेक्ट। त उहा तव्हांखे अजरक जी आहे जेको आहे त असां व्हाट्सअप चैनल में ॾींदासीं या तव्हांखे गूगल ते आसान तरीक़े से अजरक सर्च करे डाउनलोड कंदो तव्हांखे मिली वेंदी। त असां उन तस्वीर खे हाणे अपलोड कंदासीं। त उन तस्वीर अपलोड करे असां कंदासीं सेंड करे पोइ असां कुछ ही देर में असांजी तस्वीर जेका आहे त ओरिजिनल अजरक ऐं असुल अजरक जेको आहे त उन में क्रिएट थी असांजे साम्हूं अची वेंदी। छो त काफ़ी सारनि जूं दोस्तनि जूं तस्वीरूं जेके आहिनि अजरक सां मैच नथियूं थियनि, त असां अॼु जेको आहे त उन अजरक सां गॾु तस्वीर खे मैच करे ठाहींदासीं। तव्हांखे अगरि ॿ तस्वीरूं अपलोड करणी पवंदी ऐं रियल अजरक ऐं असुल अजरक सां जेको आहे तव्हांजी तस्वीर आसान तरीक़े सां ठही वेंदी। तव्हां कुझु इन तरह जी तस्वीरूं ठाहिण लाइ असांजे चैनल खे कंदा फॉलो, जेको असांजे व्हाट्सअप चैनल जी लिंक आहे त तव्हांखे डिस्क्रिप्शन में आसान तरीक़े सां मिली वेंदी। त असांजे चैनल खे फॉलो करण लाइ